लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। चैनल सां जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि तिन जी दिलि जे गहराइयुनि सां आजिया कयूं था। अव्हां जी नेक तमन्नाऊं साथ ऐं सहकार लाइ कुर्ब सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़ैर ख़्वाहनि खे अर्ज़ु आहे नौ न्यापो चैनल सब्सक्राइब करे इल्मु अदब जे वाधारे में ताउन कंदा। अव्हां जी ख़िदमत में दिल्ली जे सीनियर ॻाईंदड़ फ़नकार म्यूज़िक कंपोज़र पंकज जेसवाणी जे आवाज़ में ख़ूबसूरत कलाम पेश करे रहिया आहियूं। पंकज जेसवाणी मालवी तंज़ीम सां जुड़ियल रहियो आहे। पंहिंजे गायकीअ जे मख़सूस अंदाज़ सां संगीत प्रेमियुनि जी दिलि जीतींदो रहियो आहे। मालवी जी लतीफ़ कॉन्फ्रेंस हुजी या वरी सिंधियत ॾींहुं चेटीचंड जे प्रेस क्लब ऑफ इंडिया में प्रोग्राम निंड न कर निमाणी जाग जानी या वरी सचल जो कलाम को कीअं चवे आऊं जो ई आहियां सो ई आहियां। अव्हां सां पंकज जेसवाणी जी आवाज़ में ख़ूबसूरत कलाम बंडे रहिया आहियूं। आही सॼण में जो आहे कीअं चवां मां नाहे।
अली साहब, डॉक्टर कृपानी साहब, ख़ासि तव्हांजी तवजो, ॾाढा सुठा ॿोलनि। सजण